हूअं बि जेको माण्हू नेकीअ जी तरफ़ अमल कंदो आहे उहो वापसि उन माण्हूअ वटि ज़रूरु मोटी ईंदो आहे। हिकिड़ो हारी हुयो, उहो ज़मीन ते घुमंदो पियो अचे त हिकिड़े ॾींहुं हुनजो ॾिठो त हिकिड़ो नंढड़ो ॿारु धुॿण में फासी पियो आहे। त ॿारु हथ पेर पियो हणे, जीअं पोइ हथ पेर हणे पियो त तीअं उहो धुॿण में फासंदो पियो वञे। त हुन हारीअ हुनखे ॾिसी चयो त पीउ तकड़ि न कर न त ॿुॾी वेंदे। हारी हिकिड़ी वण जी टारी कटी ऐं उहा टारी हुन छोकिरे जे आॾो उछली चई इन में हथु विझ। छोकिरे हुन में हथु विधो त ॿारु निकिरी आयो त हीउ हुनखे पंहिंजे घर वठी वियो, हुनखे वेंचारे जेके कपिड़ा हुयसि सुठा पंहिंजे पुट जा उहे हुनखे पाराए ऐं घर ॾे मोकिलियईं। ॿिए ॾींहं ते हिकिड़ी वॾी गाॾीअ ते उन जे घर जे आॾो अचे हिकिड़ो माण्हू बीठो ऐं हुन सां गॾु ॿियूं बि 2-3 गाॾियूं हुयूं। उहो शाहूकार पियो ॾिसे, हुन चयसि तूं मुंहिंजे पुट जी जान बचाई आहे, तूं जेको चवंदे तोखे मां ॾींदुसि, जेको इनाम चई त मां तोखे ॾियां। त हुन शख़्स चयोसि न मूंखे इनाम न खपे। हुन इसरार कयुसि, ज़ोर भरियईंसि ॾाढो। त हारी चयसि न न मां ईअं ई मदद कई आहे ख़ुदा तसीअ जे हवाले सां, ऐं ॿियो को बि हुजे हा त बि ईअं ई मदद करे हा। त ओचितो हुन जी झूपड़ीअ मां आवाज़ु आयो नंढड़े ॿार जे रोअण जो। त हुन शाहूकार माण्हू पुछियसि त इहो केरु आहे? चई मुंहिंजो पुटु आहे। चई पंहिंजो पुटु ॾींदे, मां हिनखे लंडन वठी या ॿाहिरि मुल्क वठी ऐं सुठे कंहिं शहर में वञी मां पढ़ायांसि। त उन चयुसि त ठीकु आहे। हे हुन छोकिरे खे वठी वियो। छोकिरो वॾो थी वॾो डॉक्टर थी वियो, साइंसदान थी वियो। महाभारी लड़ाई शुरू थी वई। हिकिड़े ॾींहुं जंहिं छोकिरे खे बचायो हुयईं उहो ज़ख़्मी थी ऐं हिन जी हॉस्पिटल में आयो त हिन उन जी दवा कई ऐं उहो चाक थी वियो। जेको शाहूकार माण्हू हुयो उहो वॾो चर्चिल हुयो ऐं जेको छोकिरो हुयो उहो विंस्टन चर्चिल हुयो, हुनजो पुटु हुयो। त चङाई कॾहिं बि माण्हू जी ज़ाया न थींदी आहे, ऐं जॾहिं माण्हू कंहिंसां चङाई कंदो आहे त उहा उन वटि ज़रूरु वापसि ईंदी आहे। अल्बर्ट कामुया जो हिकिड़ी ॻाल्हि आम तौर ते मशहूरु आहे, जंहिं द स्ट्रेंजर किताबु लिखियो त हिकिड़े ॾींहुं उहो बाग़ में घुमंदो पियो अचे त उते ॾिसई त हिकिड़ी छोकिरी डॉल सां गुॾीअ सां खेॾे पई वेठी, त हुनजी उहा डॉल विञाइजी वई। त उहा गुॾी जो ॻोल्हे पई त हिन जो हुनखे ॾिठो चई त अभी त मां बि तोसां उहा गुॾी ॻोल्हाए वठि। हुन उहा ॻोल्हाइण जी कोशिशि कई, शाम ताईं उन्हनि खे न मिली। त अल्बर्ट कामू हुनखे चयो त सुभाणे अचिजांइ हिन जॻह ते वरी तोखे उहा गुॾी मां ॻोल्हे ॾींदुसि। ॿिए ॾींहं ते आया, अल्बर्ट कामू ख़तु खणी आयो हुन गुॾीअ जो, अॼु छोकिरीअ खे ॾिनई, चई परेशान न थी, मां ॿाहिरि मुल्क पढ़णु वई आहियां, वापसि ईंदसि त मां तोसां ज़रूरु मिलंदसि। ईअं हफ़्ते ॿिए अल्बर्ट कामू हुन छोकिरीअ सां मिलंदो ऐं हुनखे ख़त ॾींदो। के साल गुज़री विया त अल्बर्ट कामू छा कयो जो हुन हिकिड़े ॾींहुं उहा गुॾी ॿी वठी ऐं उहा उन छोकिरीअ खे ॾिनई। त छोकिरी चयो त हीअ त साॻी गुॾी न आहे जेका मूंखे हुई। त हुन चयो त ओॾे पढ़ण जो वई त इन जे करे हिन जी हालति तब्दील थी वई आहे ऐं इहा ई गुॾी आहे। चई ख़त में जो ईअं लिखियो अथई त हुन ख़त बि ॾिनोसि त मां साॻी आहियां ऐं वक़्त जे वक़्त ऐं हालात जे करे मूं में तब्दीली अची वई आहे। छोकिरी उहा गुॾी खणी घर वञी रखी, अल्बर्ट कामू गुज़ारे वियो। के साल गुज़री विया, हिकिड़े ॾींहुं घर जी सफ़ाई पई करे त उहा गुॾी हुनखे मिली। हुनजे गुॾीअ खे छंडे जो पई त उतां हिकिड़ो ख़तु मिलियुसि। त उहो ख़त जो हिन पढ़ियो त हुन में ख़त में लिखियलु हो त तव्हां कंहिंसां बि चङाई कयो उहा वापसि तव्हां ताईं पहुचंदी आहे, कंहिं बि सूरत में, भले हुनजी शिकिल सूरत मटिजी वञे पर उनजो नतीजो तव्हां वटि ज़रूरु पहुचंदो आहे। उहो लेटर अल्बर्ट कामू जो जेको आहे केतिरनि ई डॉलर्स में विकिरो थियो हुयो। त असुलु ॻाल्हि इहा आहे त तव्हां जॾहिं बि कंहिंसां चङाई कंदा आहियो त तव्हां में अंदरूनी तौर ते सघ पैदा थी वेंदी आहे। जॾहिं बि तव्हां कंहिंजे लाइ आसानी पैदा कंदा आहियो
त तव्हांजो मुश्किल रस्तो आसान थी वेंदो आहे। जॾहिं तव्हां कंहिंजी मदद कंदा आहियो त का न का अहिड़ी राह निकिरी ईंदी आहे जो तव्हांजी मदद कई वेंदी आहे। तव्हां जॾहिं बि कंहिं कम जी इब्तिदा कंदा आहियो त उनजी इंतिहा ताईं तव्हांजी को न को माण्हू मदद कंदो आहे। जॾहिं तव्हां सब्रु कंदा आहियो त तव्हांखे सिलो ज़रूरु मिलंदो आहे। अला साईं, असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।